जय झूलेलाल। त अचो भगवद गीता प्रार्थना सां शुरू था कयूं। सभई चओ श्री कृष्ण भगवान जी जय। नमस्कार करियां थो उन्हीअ परमात्मा देव खे जंहिंजी उस्तति चार वेद ऐं देव देवताऊं संत महात्मा ऐं शेष नाग जंहिंजे हज़ार मुख आहिनि, सो भी उन्हीअ परमात्मा देव जी उस्तति करे रहियो आहे। सो परमात्मा कहिड़ो आहे? सत्य चित आनंद रूप थी सारे संसार जे उत्पत्ति करण वारो ऐं विष्णु भगवान थी सॼी सृष्टि के पालण हारो ऐं शिव रूप थी सारे जगत के लय करण वारो आहे। जॾहिं संसार में पाप ज्यादा थियनि था तॾहिं परमात्मा अवतार धारे दैत्यन के नाश करे थो, सत्य ऐं धर्म जी रक्षा करे थो। जीअं त नरसिंह अवतार धारे प्रहलाद भगत के बचायई ऐं हरनाकश दैत्य के नाश कयई, ऐं रामचंद्र अवतार धारे रावण ऐं राक्षसन ऐं ॿियनि दैत्यन के नाश कयई। मत्स्य अवतार धारे अघासुर दैत्य के मारे चार वेद ब्रह्मा के आणे ॾिनई, ऐं कच्छ अवतार धारे समुद्र के विलोड़े 14 रत्न कढियई जे सॼे संसार में अमृत थी था वर्तजनि। ऐं श्री कृष्ण रूप धारे कंस दैत्य के मारे पृथ्वी जो भार लाहे भगवत गीता जो सारो उपदेश 18 अध्यायन में, जंहिंमें चैन वेदन शहन शास्त्रन 18 पुराणन जो तत्व निकतल आहे, जो श्री कृष्ण मदन मुरार पंहिंजे मुख सां भगत अर्जुन के उपदेश थो करे। जो अग भगवत गीता शास्त्र गीता संस्कृत ऐं भाषा में आहे, जंहिंखे किशोर दास गुरमुखी अखरन में तैयार कई तंहिंखे दास हो में सुधारे सिंधी जबान में तर्जुमो कयो। भुल चुक हुजे त माफ़ कंदा ऐं सुधारे पढ़ंदा। श्री भगवत गीता जो मूल मंत्र श्री ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेव विश्वेश्वर आदि पुरुष अपरंपार अलेख पुरखाय नमः। दोहरा। जगत बंध ज्योति स्वरूप जिय की जानन हार, हर जस मांगन आयो दास प्रभु के द्वार। वेनती। हे श्री कृष्ण भगवान, जेको गीता जो ज्ञान तव्हां अर्जुन भगत के ॾिनो आहे, सो ज्ञान हे प्रभु भव भंजन कृपाल माखे भी ॾियो। हे भगत वचल, जेको गीता जो ज्ञान के ॼाणे थो ऐं समझे थो, सो पूर्ण पार ब्रह्म जो दर्शन थो करे, सो उन जीव के दुनिया जो शल शिदिर सताए नथो सघे। सो हिन भयानक संसार सागर मां लंघे पार थो पवे। दीनानाथ, मां भी तव्हांजे शरण आयो आहियां। मूं सभु कंहिं साध संत जी प्रार्थना ऐं वेनती ॿुधण वारो आहीं। तूं सभु कंहिं साध संत जी प्रार्थना ऐं वेनती ॿुधण वारो आहीं। हे श्री कृष्ण भगवान, तुंहिंजे कवलमुखी वचनन खे मुंहिंजी वारो वार नमस्कार आहे। तुंहिंजा वचन सभिनी साधन संतन के पवित्र था कनि। सो ज्ञान रूपी वचन प्रेमी पाठ कंदड़नि लाइ सिंधी जबान में खोले थो चवां। प्रेमी ज्ञान पाए मुक्त रूप गतिअ के प्राप्त थियनि था। सभई चओ श्री कृष्ण भगवान जी जय।